असां सां नवाब शाह मां रिपोर्टर मौजूद आहे, आवाज़ टीवी जो रिपोर्टर समीर शाह साहब, उन्हनि खां ज़रूर पुछंदासीं त हिन वक़्तु जेके सेंटर्स क़ाइमु कया विया आहिनि कराची जी छा नवाब शाह में बि सेंटर्स जी ॿोली लॻाई वई आहे? समीर साहब बिल्कुल सबा ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां त नवाब शाह में 123 जेके आहिनि शहीद डिवीज़न में 123 सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें सांगड़ में जेको सो आहे 39 ऐं नवाब शाह ज़िले में 40 ऐं नौशहर फिरोज़ में 44 जेके सेंटर आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन दफ़ा जेको सो आहे हिकिड़ी अजीब ॻाल्हि चेयरमैन बोर्ड डॉक्टर आसिफ अली मेमून पारां कयो वियो आहे, ऐं कमिश्नर पारां त बाबा मीडिया खे जेको सो आहे पाबंदी आहे, मीडिया कवरेज अंदरि वञी नथी करे सघे, बाक़ी कॉपी वारा वञी सघनि था, बाक़ी कापी वारा वञी था सघनि। हिते ई माना हिकिड़ो ॻाल्हियूं था आहिनि, मीडिया अंदरि नथो वञी सघे, मीडिया कवरेज नथो करे सघे, ऐं जेको सो आहे कापी जी असां रोकथाम जी कोशिशि करे रहिया आहियूं, कापी हले ई कोन थो, मगर असांजा ज़रिया जेके आहिनि उहे ॿुधाइनि था त नवाब शाह ज़िले में मुसलसल मुख़्तलिफ़ जेके बि सेंटर्स आहिनि उन्हनि में काफ़ी धूम सां हले पई थी, ऐं मीडिया खे अंदरि इन जे करे नथो छॾियो वञे, छाकाणि त मीडिया वेंदो त उहे रिपोर्टिंग कंदी, ऐं उहा रिपोर्टिंग करण बाद उहे जेके आहिनि आला ऐवाननि ताईं वेंदा, उहे चैनल्स ते जेॾी महिल उहे ख़बरूं हलंदा त पोइ हिननि खे कापी करण हाणे मीडिया ते मुकमल पाबंदी आहे। असां कोशिशि कयो आहे मुख़्तलिफ़ सेंटर ते वञण ते, असांखे ॿाहिरि त गेट जे ॿाहिरि रोकी वेंदो आहे ऐं चवंदो आहे बाबा का तव्हां वटि जेको कार्ड वग़ैरह हुजे या बोर्ड पारां तव्हांखे। हाणे विजिलेंस टीमूं जेके आहिनि उहे 25 ठाही वियूं आहिनि, हाणे उहे विजिलेंस टीमूं मुख़्तलिफ़ विज़िट कनि थियूं, मगर असांखे शाम जो बोर्ड जे चेयरमैन पारां इहो ॿुधायो वेंदो आहे त एतिरा कापी केस थिया आहिनि, एतिरा जेके थियनि ॿियनि छोकिरनि जी जाइ ते वेही पेपर पिया ॾियनि, उन्हनि जी असांखे एविडेंस नथी ॾिनी वञे। हाणे असां उन ख़बर खे कीअं हलायूं? बाबा तव्हां प्रेस रिलीज़ जारी कयो था, हाणे उनमें केतिरा शागिर्द आहिनि, उन्हनि जे कहिड़ी कार्रवाई कई वई आहे, त इहा सूरत हाल आहे नवाब शाह ज़िले में। हाणे नवाब शाह ज़िले में जेका आहे डिवीज़न में 83,980 शागिर्दियाणियूं ऐं शागिर्द मजमू तौर ते वेहंदा, पर नवाब शाह ज़िले जी असां ॻाल्हि कंदासीं त हुनमें 25,230 उमेदवार जेके आहिनि शागिर्दियाणियूं ऐं शागिर्द जेके उहे इम्तिहान ॾेई रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आहिनि विजिलेंस टीमूं विज़िट बि करे रहियूं आहिनि। चेयरमैन बोर्ड जो चवणु आहे त असां हिन दफ़े मुकमल तौर कापी जी जेकी आहे रोकथाम करे छॾी आहे, किथे बि कापी जा जेके थियनि ॻाल्हियूं नथा थियनि, किथे बि कापी नथो थिए, पर असीं इहा ॻाल्हि कयूं था त जेकॾहिं तव्हां कापी नथा करायो तव्हां मीडिया जे छो पाबंदी आई आहे? हैरान कंदड़ समीर साहब जी ॻाल्हि में हिकिड़ी ॻाल्हि इहा लॻी त हिकु जेको कैंडिडेट आहे उन जी जाइ ते को ॿियो पर्सन अची अञा ताईं स्टिल मतिलबु असां वटि इहो कल्चर आहे त ॿियो कोई अची पेपर ॾेई सघे थो? सो ईज़ी, बिल्कुल इहो इलाही ज़्यादा ईज़ी आहे। ऐं तव्हां ॾिसो हिन में असां वटि इहे शयूं नज़र में ईंदियूं आहिनि, एडमिट कार्ड जे मथां बाक़ाइदा तस्वीर चेंज थी वेंदी आहे। असल प्रॉब्लम त इहा आहे जेको स्टिल असां जेको एडमिट कार्ड जारी था कयूं उहो बि यानी कि फिज़िकल हिकिड़े कागज़ जो टुकड़ो हूंदो आहे असां वटि, जंहिंजे मथां सेंटर जो नालो या उनजी तस्वीर वग़ैरह लिखियल हूंदी आहे। इन तरीक़े सां त असां इहे शयूं डिस्कस कंदा रहंदासीं।